दादू जे ए सेक्शन थाने जी हद में पंवर ऐं जमाली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में जहिड़े जे नतीजे में 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। जमाली ऐं पंवर बिरादरी जे विच में ज़मीनी मामले तां शुरू थियल तकरार जहिड़े में तब्दील थी वियो। धुरियुनि में जहिड़े सबबि दादू ए सेक्शन थाणो मैदान जंग बणिजी वियो। ज़ख़्मियुनि में अब्दुल गनी, अहमद, फरहान समेत पंवर बिरादरी जा 6 ॼणा शामिल आहिनि। दोदापुर में सिंधु दरिया ते धाड़े ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली दाऊ जहानपुर शहर खां नेशनल प्रेस क्लब ताईं पहुती। तहरीक इंसाफ़ कारकुननि चयो त समूरी सिंध में अमन अमान जी सूरतहाल ऐं क़बाइली जहिड़नि जे ख़ात्मे लाइ एहतजाज कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत किराए इमरान ख़ान खे जेल मोकिलियो वियो। इमरान ख़ान ई मुल्क खे तरक़ी ॾियारे सघे थो। ठकराठो भरिसां बेवा औरत जे घर ते हथियारबंदनि जी चढ़ाई, संदसि जवान न्याणी खे अगवा करण जी कोशिश। मुतासिर बेवा न्याणी समेत जवाबदारनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ठकराठो वेझो ॻोठ सखीरो फुलपोटो में मसमात हलीमा फुलपोटो इल्ज़ाम हयो त घर ते घोटकी वासिन संदन बिरादरी जे माण्हुनि पारां चढ़ाई कई आहे। मसमात हलीमा इल्ज़ाम हयो त धीअ खे अगवा करण ते गोड़ कयो, जंहिं ते घरभाती जागी पिया। हथियारबंदनि घरभातियुनि खे ॾिसी फरार थी विया। चोटिया जूं सानियूं नओं रुख इख्तियार करण लॻो। पीर पागारे जे चीफ खलीफ़े मरूम अली बख्श जुणेजो जी धीअ PPMN ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। गंबट में खानगी स्कूल जे शागिर्दनि तकरारी कैनालनि ख़िलाफ़ स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। सिंध पब्लिक स्कूल जे शागिर्दनि सिंधु दरिया ते अॾजंदड़ 6 तकरारी कैनालनि ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी वफ़ाक़ हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। नऊं देरो भरिसां बंगल देरो जे बाईपास ते लॻल धरणे मथां रतो देरो पुलिस कड़की पई। पुलिस एहलकारनि ट्रक ड्राइवरनि खां पैसा वठी गाॾियूं क्रॉस करायूं। वाक़िए जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। नवाबशाह में क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि पारां VC सलीम रज़ा समूह ऐं रजिस्ट्रार रिज़वान जी अॻवानी में एडमिन ब्लॉक खां यूनिवर्सिटी गेट ताईं तकरारी कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई।